सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर बैराज जे दरवाज़नि जे मरमती कम जे लाइ आबपाशी खाते लाइ 502 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि आबपाशी खाते जे आला अमलदारनि जो कराचीअ में अहम इजलास थियो। गॾिजाणीअ में सिंध जे आबपाशी वारे वज़ीर जाम ख़ान शोरे, सेक्रेटरी आबपाशी ज़रीफ़ खेड़ो ऐं ॿियनि कामोरनि शिरकत कई। इजलास में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ब्रीफिंग ॾिनी वई त कंहिं बि वॾे नुक़सान खां बचण लाइ गेट नंबर 44 ऐं 47 खे तुर्त मरमत जी ज़रूरत आहे। आबपाशी सेक्रेटरी इजलास में ॿुधायो त 20 जून 2024 ते सखर बैराज जे गेट नंबर 44 ऐं 47 खे नुक़सान पहुचण बाबति ॼाण मिली। गेट नंबर 44 खे जुज़वी नुक़सान पहुतो, जॾहिं त गेट नंबर 47 मुकमिल तौर ते भॼी पियो। आबपाशी सेक्रेटरी ज़रीफ़ खेड़े मूजिबि वधीक नुक़सान खां बचण लाइ बैराज जा समूरा दरवाज़ा खोलिया विया आहिनि, जंहिं करे सखर बैराज जे खाॿे ऐं साॼे पासे वहंदड़ केनालनि खे पाणीअ जी मुंतक़िली मुतासिर थी। आबपाशी खाते जे अमलदारनि चयो त सखर बैराज जे दरवाज़े नंबर 44 ऐं 47 जी फौरी बहाली बाद सूरतहाल पंहिंजे मामूल ते अची वेंदी, जॾहिं त सखर बैराज खां वहंदड़ वाहन खे पाणीअ जी फराहमी बि बहाल कई वई आहे। वॾे वज़ीर आबपाशी खाते लाइ 502 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾींदे चयो त हीअ रक़म गेट जी मरमत, तब्दीली ऐं ॿियनि ज़रूरी क़दमनि जे हवाले सां जारी कई वेंदी। सैयद मुराद अली शाह चयो त बोर्ड जे सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ समूरनि ज़रूरी क़दमनि खे जल्द खां जल्द मुकमिल कयो वञे ऐं मौसमियाती तब्दीलियुनि खे नज़र में रखंदे अवाम खे उन जे नाकारी असरनि खां बचाइण लाइ एहतियाती उपाउ वठणा पवंदा।